AI जा ॿ टाइप आहिनि, हिकिड़ो मशीन लर्निंग जंहिंखे पाण ईअं ई ईज़ी सम्झी सघूं था त तव्हां अगरि का बि वीडियो ॾिसो था, यूट्यूब हुजे, फेसबुक हुजे, टिकटॉक हुजे, तव्हां जंहिं टॉपिक रिलेटेड वीडियो ॾिसो पिया या मोस्टली ॾिसंदा आहियो, तव्हांखे सजेशन में हमेशह ओड़े ई टाइप जी वीडियोज़ ईंदियूं आहिनि। उहो ईअं ई मशीन तव्हांजे पैटर्न मां या तव्हांजी जेका वीडियो ॾिसो थियो उन जे इनपुट मां सम्झे थो तव्हांजो इंट्रस्ट कहिड़े टॉपिक्स में आहे, कहिड़ी वीडियोज़ में आहे, त पोइ नेक्स्ट सजेशन में बि तव्हांजी उहे ई वीडियोज़ अचनि थियूं। उन खां अलावा सेकेंड टाइप आहे लार्ज लैंग्वेज मॉडल यानी LLM, जंहिंखे तव्हां चैट GPT जे नाले सां सुञाणो था। चैट GPT आहे, जेमिनाई आहे ऐं ॿिया बि काफ़ी घणा आहिनि। त उन सां तव्हां वरी चैट करे सघो था, यानी 1 to 1 तव्हां सां ॻाल्हाईंदो, कन्वर्सेशन कंदो। इहा सेकेंड टाइप आहे, इनखे चवंदा लार्ज लैंग्वेज मॉडल, जेको तव्हांजी क्वेरी जेका हुन वञे थी उनखे पंहिंजी डेटा में ॾिसे थो, उन सां जेका बेस्ट जवाब थी सघे थो उहो मैच करे तव्हांखे विदिन सेकेंड तव्हांखे उनजो जवाबु ॾिए। त इहा सेकेंड टाइप आहे। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त छा AI एॾो ट्रस्टेबल आहे जो उन जी कयल ॻाल्हि ते माण्हू एतबार करे या उन ते अमल करे त वाक़ई उहा 100% सच हुजे ॻाल्हि। उहो पाण सम्झंदासीं नेक्स्ट वीडियो में।